नाज़रीन, खैरपुर में बेहोशी हालत में अथायल पीरसन अस्पताल इंतजामिया की बेदहानी सबब तड़पी फौत थी वियो आहे। इन हवाले से अपडेट वठूं था सैफुल पोटो खां। सैफ, छा वधीक अपडेट आहे? जी, खैरपुर में गुज़िरियल ॾींहुं बुढ़ड़ी पुल भरिसां बेहोशी वारी हालत में हथायल नामालूम पीरसन सिविल अस्पताल खैरपुर इंतजामिया जी नाअहली ऐं बहितर इलाज न थियण सबब रात देर सां तड़पी फौत थी वियो आहे। सिविल अस्पताल इंतजामिया जी लापरवाही इंतहा करे छॾी आहे। फौत थी वियल पीरसन केतिरनि ई कलाकनि खां उन ई बेड ते पियल आहे, लावास्ती वारी हालत में पियल आहे। सिविल अस्पताल में सवे माण्हुनि जो स्टाफ हुजण बावजूद फौत थियल पीरसन जो लाश मुर्दा खाने मुंतकिल न थी सघियो। सिंध जे अॻूणे वरी वज़ीर सैयद कैम अली शाह जिलानी जी वॾ वज़ारत वारे दौर में करोड़े रुपयनि जी लागत सां क़ाइमु कयल मॉडर्न अस्पताल करोड़े रुपयनि जी बजट हुजण बावजूद अवाम लाइ बेलाभ बणियल आहे। सिविल अस्पताल जी कारकर्दगी निल हुजण बावजूद खैरपुर जा चूंडियल नुमाइंदा तोड़े ज़िले इंतजामिया मुकमल तौर ते ख़ामोशी अख्तियार करे छॾी आहे, जिन सबब सिविल अस्पताल में इलाज लाइ ईंदड़ मरीज़ सख़्त परेशानियुनि खे मुंझण ते मजबूर आहिनि। जी सैफ, अवां जी मेहरबानी।